घोटकी ख़ालिद हुसैन शेख। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो 4 ॾींहं अॻु कराची खां निकितल लॉन्ग मार्च सखर खां बाद घोटकी जे मेन चौक ते पहुतो, जिते सवे कारकुननि पारां चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जो शानदार इस्तक़बाल कयो। जिते कारकुननि खे ख़िताब कंदे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त तब्दीली हुकूमत अवाम जो रत चूसे छॾियो आहे। तेल ऐं बिजली जा अघ आसमान ताईं पहुचाए छॾिया आहिनि। सिंध जे माण्हुनि हिन कठपुतली खे सिंध मां वोट न ॾेई उन्हनि खे रद्द करे छॾियो आहे। ही नओं पाकिस्तान नाहे, महांगो पाकिस्तान आहे। जंहिं मुल्क जी मुइशत ज़राअत सां हले थी, उन मुल्क जे हारियुनि खे महांगाई में पीड़ियो वियो आहे। हिन मुल्क जा नौजवान हथ में डिग्रियूं खणी रोज़गार लाइ दर दर जा धिका खाई रहिया आहिनि, पर हुकूमत खे उन्हनि नौजवाननि जो ख़्यालु नाहे। संदन वधीक चवणु हो त सिलेक्टेड हुकूमत महांगाई जो तूफ़ान बर्पा करे ग़रीब अवाम जो रत चूसियो आहे। ग़रीब मानी गभे लाइ परेशान आहे, पर वज़ीर आज़म खे उन्हनि मिसकीननि जी का बि परवाह नाहे। असांजो हुकूमत लाइ निकितल ही लॉन्ग मार्च बाद हिन तेल ऐं बिजली जूं क़ीमतूं जेके वधाए रहियो हो, बाद में हुन तेल जा अघ घटाए अवाम ते थोरो नाहे कयो। अॼु बि असांजे मुल्क में तेल जा अघ वधीक आहिनि, हुनखे अवाम जी परवाह नाहे। पीपल्स पार्टी अवाम जी पार्टी, जिन हमेशह ग़रीब हारियुनि मज़दूरनि जी ॻाल्हि कई आहे, हिन हुकूमत जे ख़ात्मे ताईं लॉन्ग मार्च जारी रहंदो। ॼाम इकरामुल्लाह ख़ान धारे जो, बारी ख़ान पिताफ़ी, मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड, मीर बाबर अली ख़ान लुंड, निसार खोड़ो ऐं शहरयार ख़ान शर ऐं ॿियनि ख़िताब कयो।